सागड़ का रिपोर्ट कर रहा है ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहरी। टंडो आदम में 7वीं क्लास जे शागिर्द यानी कि ब्लैकमेल करे ओबाश लोफर न्याणी जी जिंदगी खसे वरती। टंडो आदम जे इलाइक़े सना रोशन जी रहवासिन 7वीं क्लास जे शागिर्द यानी उरूज पाड़े जे ओबाश लोफर इमरान खोसे पारां स्कूल वेंदे मुसलसल पीछो करण ऐं दोस्ती रखण लाइ तंग करण, रस्ते वेंदे फोटो कढण ऐं खेसि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करण तां तंग अची ख़ुदकुशी करे छॾी। संदसि अमर मुताबिक़ पाड़े जे लोफर छोरे इमरान खोसे पारां मुसलसल तंग करण जे करे संदसि 13 सालनि जी धीउ 7वीं क्लास जी शागिर्द यानी उरूज ख़ुदकुशी करे छॾी आहे। उरूज हाफ़िज़ क़ुरान ऐं 5 वक़्त निमादी छोकिरी हुई जंहिं लोफर छोरे खे संदसि पीछो करण तां बार बार मना कई, पर लोफर छोरे संदसि रस्ते वेंदे फोटो कढी खेसि ब्लैकमेल करण जी कोशिशि कई, जंहिं तां तंग थी नींगरी गचे में रसो विझी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। अफ़सोस हिन मुआशिरे ते आहे त हाणे असां जूं न्याणियूं स्कूल बि नथी वञी सघनि, छो त संदन रस्तनि ते इमरान खोसे जहिड़ा बघिड़ हैवान सिफ़त लोफर छोरा बीठल हूंदा ऐं ही वेचारियूं हिसियल हरणीअ वांगुरु पंहिंजो पाण बचाइण में हूंदियूं। इमरान खोसे जी भेण जो ईअं केरु बीशो करे त पोइ खेसि अहसासु थिए त हिकु न्याणीअ ते छा गुज़रंदी आहे जॾहिं त हू घरां निकिरी स्कूल वञे थी ऐं संदसि पीछो कयो वञे थो। असां IG सिंध गुलाम नबी मेमन, DIG शहीद बिन नज़ीराबाद, SSP सागड़ गुलाम नबी कीरियो खां मुतालबो करियूं था त मामले जो नोटिस वठी लोफर इमरान खोसे खे गिरफ़्तार करे मथां इस क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। खानपुर महर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल वहीद गडाणी। खानपुर महर में बबली वाह ऐं महर वाह खे घारा केतिरा ई एकड़नि ते पोखियल कणिक जो फसल तबाह, आबादकारनि खे लखें रुपयनि जो नुक़सानु। वाहन जे घारे जो वॾे वज़ीर नोटिस वरितो, सेक्रेटरी आपाशी खां रिपोर्ट तलब करे वरिती। ख़बर मूजिबि खानपुर महर लॻे पके खूह वटि बम्बली माइनर जा कपर कमज़ोर हुअण ऐं वाहन जी मरम्मत न थियण करे 40 फुट घारो पइजी वियो, जंहिं सबबु घारे जी तेज़ वह करे 100 एकड़नि ते पोखियल कणिक जे फसल खे लोड़े छॾियो। इतला मिलण ते ॻोठाणनि ऐं आपाशी अमलदारनि घारो बंदि करे वरितो। ॿिए तरफ़ खानपुर महर वेझो ॻोठ प्यारोला शारी वटि महर वाह खे 15 फुट घारो पइजी वियो, जंहिं सबबु घारे जे पाणीअ सबबु आसपास जे केतिरनि ई एकड़नि ते पोखियल कणिक जे फसल खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। जे बैदि आपाशी अमलदार ऐं ॻोठाणनि गॾिजी घारो बंदि करे छॾियो। मक़ामी ॻोठाणनि चयो त वाहन जी वरियनि खां मरम्मत न थी सघी आहे, कपर कमज़ोर थी विया आहिनि, वाहन में पाणी बि जे दॿाउ हुअण सबबु घारा पइजी रहिया आहिनि ऐं असांजो कणिक जो फसल लुड़ी वञण करे लखें रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। आबादकारनि मुताबिक़ त फौरी तौर ते वाहन जी मरम्मत कराई वञे ऐं थियल नुक़सान जो असालो कयो वञे। होॾां खानपुर महर वेझो बम्बली माइनर खे लॻल घारे जी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह नोटिस वठी छॾियो आहे। फौरी तौर ते घारे खे बंदि करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त घारे लॻण बैदि इंसानी आबादी ऐं ज़रई ज़मीनुनि ते नुक़सानु थियण खां बचायो वञे। वज़ीर आला जे नोटिस बैदि आपाशी खाते जे सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़ो पारां रिपोर्ट ॾिनी वई आहे त मसू वाह खे RD 131 बम्बली माइनर खे सुबुह जो घारो लॻो आहे ऐं सेक्रेटरी आपाशी पारां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे आगाही ॾिनी वई आहे त घारे सबबु फसल या आबादीअ खे को वॾो नुक़सानु नाहे पहुतो। घारे खे बंदि करण लाइ सामान ऐं लेबर खे मुतहरिक कयो वियो आहे। उमेद आहे त कुझु कलाकनि में घारो बंदि कयो वेंदो। मीरपुर माथिले से रिपोर्ट कर रहे हैं सऊद अहमद पेताफी बलोच की रिपोर्ट के मुताबिक मीर बाबर अली खान लॉन्ड का जरवार, गढ़ी चाकर और दीगर मुख्तलिफ जगहों पर मीरपुर माथेलो जलसागाह पहुंचने तक शानदार फूलों की पत्तियां निशावर करके वर्कर और पार्टी के जियालों ने हर जगह शानदार इस्तकबाल किया। गढ़ी चाकर लग गबोल आबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जिला घोटकी के सदर और वाइस चेयरमैन मीर बाबर अली खान लुंड का UC साहब खान लुंड के सीनियर नायब सदर मंसूर गबोल की सरपरस्ती में शानदार इस्तकबाल किया गया, जिसमें शबीर अहमद गबोल, अल्लादीन गबोल, निसार अहमद गबोल, दूसरे अहदेदारों वर्करों ने शिरकत किया। मीर बाबर अली खान लोन ने तमाम दोस्तों का खुसूसी शुक्रिया अदा करते हुए किया जिन्होंने यौम तासीस के प्रोग्राम को 4 चांद लगा दिए। उन्होंने कहा कि तहे दिल से शुक्रगुजार हूँ। जरवार में आल पाकिस्तान मीडिया काउंसिल जिले का सदर घोटकी अली नवाज लुंड, अमीर दीन गबोल और वकार अहमद गबोल, अब्दुल सत्तार गबोल, शम्सुद्दीन लुंड, गुलाम बोजदार, अब्दुल गफ्फार बोजदार ने मीर बाबर अली खान लुंड का शानदार इस्तकबाल किया। गढ़ी चाकर में वडेरो रसूल बख्श गबोल, मोहम्मद अमीन गबोल, कोड़ो गबोल, रफीक अहमद लखारी और गबोल बिरादरी ने मीर बाबर अली खान लुंड का इस्तकबाल किया। चांडियो पंप मीरपुर में हाजी दादन खान महर के फर्जंद फहद खान महर ने मीर बाबर अली खान लोन का इस्तकबाल किया। मीरपुर फाटक के पास अब्दुल गफूर खान लखारी, अब्दुल रऊफ लखारी, नियाज खान बोजदार ने मीर बाबर अली खान लोन का इस्तकबाल किया। मीरपुर सिटी में बाहर हुसैन लगारी, सुबो लगारी और लगारी बिरादरी ने मीर बाबर अली खान लोन का शानदार इस्तकबाल किया।
सजावल खां रिपोर्ट कर रहा है इम्तियाज़ मेमन। सजावल ज़िले में एक दफ़ो वरी ॿीहर सियासी बाहि भड़की पई। सजावल ज़िले में पीपी क़यादत ऐं शिराज़ी भाउरनि में वरी सियासी शिकताण तेज़ थी वई। कुछ ॾींहं अॻु जेल जे सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी सां शिराज़ी ग्रुप जे सरवाण अॻूणे ज़िले नाज़िम सैद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी ऐं संदसि भाइटियो सूबाई वज़ीर रियाज़ शाह शिराज़ी ज़रदारी हाउस ते मुलाक़ात करे सजावल ज़िले जी सूरत हाल खां आगाह कयो। उन बैदि शिराज़ी भाउरनि जे पसंदि जो TMO मुक़ररु थियो, जंहिंखां पोइ ज़रियनि खां मालूम थियो आहे त पीपी ज़िले क़यादत सूबाई वज़ीर रईस मोहम्मद अली मलकानी ऐं ज़िले चेयरमैन दानिश गुलाम कादिर मलकानी, MPA रेहाना लगारी, MPA हीर सुहो, अरबाब वज़ीर मेमून, अरबाब रमीज़ मेमून जन जी अॻवानी में पार्टी मालिकनि सां मुलाक़ात कई। जिन सजावल ज़िले में शिराज़ी भाउरनि छा कयो, समें जियालनि ते कूड़ा केस, करप्शन जा सबूत, पार्टीअ जो केतिरो नुक़सानु, जियालनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा ऐं ॿियूं खोड़ सारियूं शिकायतूं कयूं। उन बैदि पार्टी मालिकनि में बि पीपी ज़िले क़यादत हिक ॿिए खे एतमाद में वरितो ऐं सजावल ज़िले में को बि ऑफिसर शिराज़ी भाउरनि चवण ते मुक़ररु न थींदो। अगरि को आहे त उनखे हटायो वेंदो ऐं उहो बि मालूम थियो आहे त डिसंबर जे ॿिए हफ़्ते में सूबाई वज़ीर जेल हाजी अली हसन ज़रदारी पीपी ज़िले क़यादत सां गॾिजाणी कंदो ऐं उनखां पोइ DC सजावल SSP सजावल सां गॾिजाणी कंदो। पोइ सियासी सूरत पीपी ज़िले क़यादत जे हक़ में वञे थी या शिराज़ी भाउरनि जे हक़ में वञे थी। झिरक खां लखानो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ GSN महाल झिरक शहरियुनि पारां रूरल हेल्थ सेंटर झिरक जे मर्फ़ इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। GSN महाल ज़िले सदर अमजद छोरो, गुलाम मुस्तफ़ा मल्लाह, नवीद सोलंकी, कुर्बान उमरानी, रज़ाक पप्पू झिरको, अज़हर बब्बर, मंसूर बब्बर ऐं ॿियनि रूरल हेल्थ सेंटर झिरक जे अॻियां एहतजाज कंदे चयो त मर्फ़ इंतज़ामिया जी नाअहली सबबि दवाउनि जी मुकमल खोट आहे। उन खां अलावा एम्बुलेंस पुराणी आहे जेका मरीज़नि खे रस्ते ते ई मारे थी छॾे। हुननि वधीक ॿुधायो त मर्फ़ इंतज़ामिया खां असां मुतालबो था करियूं त फिल फॉर रूरल हेल्थ सेंटर झिरक जूं बुनियादी सहूलियतूं मुकमल कयूं वञनि। ॿी सूरत में नेशनल हाईवे ब्लॉक कयो वेंदो। ॿिए पासे रूरल हेल्थ सेंटर झिरक जे MS डॉक्टर अब्दुल जब्बार मेमण धरणे जे मुज़ाहिरीन ऐं सहाफ़ियुनि खे ॿुधाईंदे चयो त दवाऊं गुज़िरियल जुमे जे ॾींहं ते अची वियूं आहिनि। एम्बुलेंस हिन वक़्तु फंक्शनल आहे। नयूं एम्बुलेंस लाइ असां ज़िले इंतज़ामिया खे पहिरीं बि लिखियो आहे, हींअर बि लिखूं था। रूरल हेल्थ सेंटर झिरक तव्हांजे पंहिंजी अस्पताल आहे, असांखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। तव्हां ऐं असां गॾिजी हिन अस्पताल खे हलाए सघूं था।